विषय 9 ॾहें दर्जे जा इम्तिहान दौरान बिजली बंद हुजण करे शागिर्दियाणियुनि खे सख़्त परेशान आहिनि। इम्तिहान दौरान बिजली बंद न कई वञे। स्कूल इंतिज़ामिया जो मुतालबो 9 ॾहें जा इम्तिहान सख़्ती सां वरिता पिया वञनि। सेंटरनि में शागिर्दियाणियुनि खे पंहिंजी शिकायत बिजली जो न हुजण ॼाणायो आहे। पेपर दौरान बिजली बहाल रखी वञे। तालीम खाते जे मुसलसल बेध्यानी सबबि क्लासनि जा कमरा ज़बू हाल इख़्तियार करे विया आहिनि। कमरनि जी छितरिया चापोड़ा किरण लॻा आहिनि। शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त स्कूल अंदरि सोलर सिस्टम जी सख़्त ज़रूरत आहे। हुन तालीम खाते जे आला इख़्तियारियुनि कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त स्कूल अंदरि सोलर सिस्टम लॻाए ॾिनो वञे ऐं इम्तिहान दौरान बिजली बहाल रखी वञे। स्कूल जे कमरनि जी मरमत पिणु कराए ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।